अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हां जे लाइ नया वीडियो खणी आयो आहियां। ही उस्ताद जलाल चांडियो जेको आसिफ अली ज़रदारी ऐं उस्ताद जलाल चांडी जी तमामु दोस्ती हूंदी, पगमट यारी हूंदी। ये उस्ताद जलाल चांडी जी जेका यारी हूंदी आसिफ ज़रदारी सां, आसिफ ज़रदारी अञा सियासत में ई कोन आयो त ही वेझो हूंदा, हिननि जा ॻोठ बि माना तक़रीबन वेझो हूंदा। पोइ हिननि जी तमामु यारी हूंदी, पगमट यारी हूंदी। ऐं आसिफ अली ज़रदारी जेको आहे जलाल चांडी जा कलाम ॾाढो शौक़ सां ॿुधंदो, चाहत सां ॿुधंदो ऐं मोहबत सां ॿुधंदो। ऐं पाण वटि जलाल चांडी जूं कैस्टूं रखंदो तमामु घणियूं, ऐं उस्ताद जलाल चांडी जूं कैस्टूं ॿुधंदो। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको आहे उहो पीपल पार्टी जो माना सम्झो आशिक़ हो। ऐं पीपल पार्टी जा हुन कई कलाम ॻाया। जॾहिं बेनज़ीर भुट्टो जॾहिं हुकूमत ते आई त बेनज़ीर भुट्टो लाइ बि कलाम ॻायईं त लख लख मुबारकूं, मुंहिंजी भेण प्यारी, हिन जे लाइ बि ॻायईं। ज़ुल्फ़कार अली भुट्टे लाइ बि ॻायईं त भुट्टा तुंहिंजी वफ़ादारी विसारण सां नथी विसरे, इहो बि कलाम ॻायईं। मुर्तज़ा भुट्टे ते बि कलाम ॻायईं त सॼी सिंध खे तूं रुआरे मुर्तज़ा में। त जेको जलाल चांडियो तमामु आशिक़ हो ऐं पीपल पार्टी सां माना तमामु घणी चाहत रखंदो, तमामु घणी मोहबत रखंदो। ऐं आसिफ अली ज़रदारी जेका उहो हुनजी बि पीपल पार्टी सां तमामु घणी मोहबत हूंदी, पर हू ज़मींदार हो। हीअ जेको फ़ोटू जेको नायाब आहे इहो हुनजी ज़मींदारी जो फ़ोटू आहे, तॾहिं हू ॿनी ॿार ज़मींदारी कंदो। बाक़ी जेको सियासत में अञा आयो कोन हो, पर जलाल चांडे सां मोहबत कंदो। ऐं जलाल चांडो हुन वक़्तु तमामु घणो मक़बूल तरीन फ़नकार हो। ऐं झर झंग में जेको आहे जलाल चांडे जी जेका वाखाण हूंदी हुई, जलाल चांडे जो जेका ॻाल्हियूं हूंदियूं, पोइ हर कंहिं जे वात में इहो हूंदो त बाबा जलाल चांडियो आहे फ़नकार आहे, वॾो VIP फ़नकार आहे, तमामु भलो फ़नकार आहे। त हुनखे दुनिया ॿुधंदी। पोइ आसिफ अली ज़रदारी बि ॿुधंदो, आसिफ अली ज़रदारी बि कैस्टूं ख़रीद कंदो ऐं ॿुधंदो त बाबा जलाल चांडे जहिड़ो फ़नकार आहे कोन। पोइ आसिफ अली ज़रदारी जेको आहे पंहिंजी कैस्टूं जेको तमामु घणियूं हथु करे रखियूं, ऐं गाॾियुनि ते बि हुनजी कैस्टूं हूंदियूं जलाल चांडे जूं। ऐं जलाल चांडियो जेको आहे एॾो मक़बूल तरीन फ़नकार हो जो जिथे बि तव्हां वञो त बसि जलाल चांडी जा आवाज़ पिया ॿुधंदा हूंदो। झर झंग में, जिथे किथे, ॿनी ॿारे में, वाइण वस्ती में, बसि जलाल चांडियो हूंदो। ऐं आसिफ अली ज़रदारी जेको आहे जलाल चांडे खां एॾो ख़ुशि थियो, एॾो तमामु माना मुतासिर थियो जो जलाल चांडे वटि माना कई दफ़ा जेको आहे जलाल चांडे जी महफ़िलनि में हली आयो ऐं जलाल चांडे खे भाकुर पातईं ऐं जलाल चांडे खे मुबारकूं ॾिनई त बाबा तूं असांजो सिंध जो नालो रोशन करी पियो। छो जो आसिफ अली ज़रदारी बि जेको आहे सिंध जी सक़ाफ़त सां तमामु घणी मोहबत कंदो, टोपी सां, अजरक सां तमामु घणी मोहबत कंदो। ऐं जलाल चांडियो त सिंधी सक़ाफ़त जो माना सम्झो सफ़ीर हो। जिथे बि वेंदो त सिंधी टोपी पातल हूंदी आहे त माण्हू सुञाणींदा, छह वॾा माना हूंदा। ऐं आसिफ अली ज़रदारी बि ईअं छह वॾा रखंदो हो शुरू में, ऐं साॻा जलाल चांडे वारो किट कंदो ऐं मुछूं ॿोड़ियूं रखंदो। ऐं इहो सॼो जलाल चांडे खां मुतासिर थी करे उहो इहो रखियईं। आसिफ अली ज़रदारी खे माण्हू ॾिसंदा हुआ त माण्हू तमामु घणो ख़ुशि थींदा हुआ, जलाल चांडे खे बि ॾिसंदा हुआ त माण्हू तमामु घणो ख़ुशि थींदा हुआ। छो जो हिननि जो स्टाइल जेको हूंदो तक़रीबन साॻियो हूंदो। ऐं आसिफ अली ज़रदारी जेको आहे उहो जलाल चांडे जी कापी कंदो, साॻी टोपी निरड़ ते रखंदो, सम्झी थो, मुछियुनि खे ताव ॾींदो। ऐं जलाल चांडे जो बि मुछियुनि खे ताव हूंदो। ऐं जलाल चांडे खे जॾहिं बि ॾिसंदो, जॾहिं बि अहिड़ियूं टोपियूं ॾिसंदो, अहिड़ो माना स्टाइल ॾिसंदो त वरी ओड़ियूं साॻियूं टोपियूं वठंदो त बाबा मूंखे इहा टोपी वठणी आहे, गुलाबी रंग जी टोपी वठणी आहे, नीरे रंग जी टोपी वठणी आहे, अछे रंग जी टोपी वठणी आहे। बाबा जेका जलाल पाती हिन कलाम में जेका पाती, हिन महफ़िल में पाती। पोइ ईअं जलाल चांडियो जेको आहे आसिफ अली ज़रदारी जॾहिं मुलाक़ात कई त पीपल पार्टी वारनि खे बि ख़बर पई त बाबा उस्ताद जलाल चांडियो खे जेको आहे हीअ पीपल पार्टी वारा बि तमामु घणो चाहिनि था ऐं तमामु घणी मोहबत कनि था। ऐं हीअ जेको फ़ोटू आहे इहो तमामु मक़बूल थियो। जिथे किथे जेके जियाला हुआ उन्हनि इहो फ़ोटू आसिफ अली ज़रदारी सां जेको जलाल चांडी जो फ़ोटू आहे इहो गॾु पाण वटि खणी रखिया त बाबा जलाल जहिड़ो फ़नकार कोन्हे। जलाल अहिड़ो जग मशहूरु फ़नकार हो जंहिंखे आसिफ अली ज़रदारी बि हुन सां वञी गॾु फ़ोटू कढायो। मोहम्मद ख़ान जुड़े जे बि फ़ोटू वञी गॾु कढायो। ऐं जेको आहे ॿियो जतोई साहिबु हूंदो
वॾो जेको सियासतदान हो मुर्तज़ा जटोई, उन बि गॾु फ़ोटू कढायो। त इहा उस्ताद जलाल चंद जी मक़बूलियत हुई। अॼु बि जेको आहे पीपल्स पार्टी जेका आहे उस्ताद जलाल चंद खे तमामु घणी चाहे थी, छो जो उस्ताद जलाल चंद जूं जेको आहे न वॾियूं कुर्बानियूं आहिनि ऐं हुनजे ख़ानदान जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि पीपल्स पार्टी जे लाइ, ऐं तमामु घणी हुननि सां मोहबत कंदा, अक़ीदत कंदा। ऐं हुकूमत जेका सिंध आहे उहा बि तमामु घणो इन जे करे ख़्यालु करे थी त बाबा हिननि जेके ही वॾा जाला हुआ, वॾियूं मोहबतूं वंडियूं, ऐं पीपल्स पार्टी जे लाइ माना कलाम चयो जलाल चंद, ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाइ कलाम चया, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लाइ कलाम चया, मुर्तज़ा भुट्टो लाइ कलाम चया, ऐं झर जंग में जेको आहे सिंधियुनि माण्हुनि जी दिलनि खे जॻायो भुट्टे जी मोहबत लाइ, बेनज़ीर भुट्टो जी मोहबत लाइ जॻायो माना दिलनि खे, ऐं मुर्तज़ा भुट्टे जी मोहबत लाइ जॻायो। ऐं उस्ताद जलाल चंद जॾहिं उहे कलाम जेके अक़ीदत में चवंदो त उहे कलाम जग मशहूरु आहिनि त लख लख मुबारकूं मुंहिंजी भेण प्यारी, अवामी हुकूमत आहे तो संभाली, अहिड़ा माना कलाम चई वियो जेको नायाब कलाम, जेके अॼु ताईं बि तव्हां हलाईंदो त वरी तव्हांखे नया नया लॻंदा, चवंदा त बसि माना हींअर को ठहियो आहे, अहिड़ो कलाम, ऐं तव्हांजी दिलनि खे जॻाए छॾंदो, तव्हांजी दिलनि में वरी मोहबत वधाए छॾंदो, पीपल्स पार्टी जी ऐं बेनज़ीर भुट्टो जी मोहबत वधाए छॾंदो, ऐं तव्हां चवंदो त बसि बाबा आहे जीए भुट्टो बसि। ऐं ईअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी बि मोहबत वधाई, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जूं कुर्बानियूं जेके मुल्क जे लाइ ॾिनियूं, पाकिस्तान जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, उहे सॼियूं कुर्बानियूं पंहिंजे कलाम में चई त विसारण सां नथी विसरे भुट्टा तुंहिंजी वफ़ादारी, माना अहिड़ा कलाम चई। अहिड़ा कलाम जॾहिं चई सिंधी आवाम ॿुधियो त सिंधी आवाम जेका टिकटक ते बि ॿुधे पई ऐं तमामु हुनजी दिलि ख़ुशि थिए पई त बाबा उस्ताद जलाल चंद जो कहिड़ा कहिड़ा कलाम चई वियो। त उस्ताद जलाल चंद जो जेको तमामु घणी मोहबत कंदो पीपल्स पार्टी सां, ऐं सिंध जी जेका अवामी पार्टी आहे, जे ग़रीबनि जी पार्टी आहे, ग़रीबनि सां मोहबत करे थी, ग़रीबनि खे चाहे थी, ऐं आसिफ़ अली ज़रदारी बि ग़रीबनि जो हमदर्द हो ऐं ग़रीबनि खे चाहींदो। उहो अञा सियासत में कोन आयो, पोइ वरी सियासत में आयो, वरी मुल्क जो हाकिम बि थियो, सदर बि थियो, सम्झो था। त पर उस्ताद जलाल चंद जी जेका मोहबत हुई, हीअ जेको फ़ोटू आहे, इहो जेको उस्ताद जलाल चंद जी सियासत खां माना जेको आसिफ़ ज़रदारी आयो सियासत में अञा आयो ई कोन, तॾहिं जो फ़ोटू आहे। त उस्ताद जलाल चंद सां हुन मोहबत में फ़ोटू कढायो, प्यार में मोहबत में उस्ताद जलाल चंद खे पसंदि पियो करे, ऐं उस्ताद जलाल चंद जो जिथे कलाम ॿुधंदो त हुते माना उहा वरी कैस्ट वठंदो त बाबा उस्ताद जलाल चंद जो तमामु भलो थो ॻाए। बसि इहा जेका मोहबत हुई सिंध जे अवामी फ़नकार उस्ताद जलाल चंद लाइ, जेका आवाम जी मोहबत हुई, ऐं उन आवाम में आसिफ़ अली ज़रदारी बि शुमारु थिए थो, छो जो आसिफ़ अली ज़रदारी बि पंहिंजो सबूत ॾिनो मोहबत जो, ऐं उस्ताद जलाल चंद सां वञी फ़ोटू कढाई त माना उस्ताद जलाल चंद सां गॾु मां फ़ोटू कढाईंदुसि, ऐं पोइ फ़ोटू मशहूरु थी वियो तमामु घणो, ऐं हर कंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी त माना उस्ताद जलाल चंद सां मां फ़ोटू कढायां। ऐं उहा ई ख़्वाहिश जेका आसिफ़ अली ज़रदारी जी हुई, ऐं अलाह ताला उहा हुनजी ख़्वाहिश क़बूलु कई, ऐं उस्ताद जलाल चंद सां हुन फ़ोटू कढायो, ऐं फ़ोटू उन टाइम ते फ़ोटू जो जहान हूंदो, ऐं फ़ोटू तमामु मशहूरु थियो। अॼु तव्हां बि ॾिसी रहिया आहियो फ़ोटू।